अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो नाज़ न्यूज़ ऐं मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हां ख़बर ॾियूं था त काज़िम मोड़ जे रहवासियुनि फरज़ाना अती शेर मोहम्मद काशकीली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजा अज़ीज़ मूंखे पोड़े शख़्स सां पढ़ाइणु चाहिनि था, जंहिंजे करे मूं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां नाले अलाह जॾहिं वलत अलाह बचायो काशकीलीअ सां प्यार जो पणो कयो आहे, जंहिं ते मुंहिंजा चाचा, मुंहिंजा मामा ऐं सौट मूंखे मुंहिंजे मुड़ुस ऐं साहुरनि जा दुश्मन थी पिया आहिनि। असांखे मौतमार कूड़नि केसनि में फासाइण ऐं कड़ा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन वक़्तु असां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। असां अपील था कयूं IG सिंध ऐं SSP शहीद बेनज़ीर आबाद ऐं ॿियनि वसवारनि खे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असांखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मुंहिंजा चाचा ऐं मामा ऐं सौट हूंदा। तंगदा कन मुंहिंजी मंगे दी मां मंगे दी मूंखे अॻु में ॾिनल ई हिनखे पोड़ो अमृत ते ॾिनो हिन बि मां हुनजे करे पंहिंजो खईं आहे पंहिंजी मंगे दी मां नथो छॾे सघां। मुंहिंजो पसंदि जो परणो थियल आहे इहो। ॿ टे चकर हली वियो हुउसि मोकल जे लाइ वियो हुउसि मूंखे न ॾिनऊं। ॾाढो हिननि जा चाचा जेके आहिनि जेके बि आहिनि उन्हनि खे असां अपील उनजा नाला छा आहिनि? मोहम्मद ऐं अनवर ऐं अहमद जाफ़र ऐं अपील था कयूं असांखे इंसाफ़ खपे, असांखे हक़ खपे। असां तमामु ग़रीब आहियूं, पूज ॾी वञे मानी माली नुक़सानु आहे असांखे। पुलिस तंग थी करे असांखे, छोकिरा बि उन्हनि जा सभु तंग था कनि। अहमद ऐं अनवर मोहम्मद ऐं शेर मोहम्मद अगरि असांखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवारी पाण आहिनि। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुदे ते हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।